मंछर ढंढ MNV ड्रेन के पानी सबब दादू ऐं भानसेदाबाद शहर बुॾण जो ख़तरो बरक़रार है। मंछर की बोर जो पानी तेज़ी से UC बंभा ऐं भानसेदाबाद शहर तरफ़ वधण लॻो आहे। बूबक, जाफराबाद, वाहड़, आराज़ी ऐं चन्ना में 10 खां 12 फुट पानी बीठी वियो आहे। इंतज़ामिया फाथल माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल न करे सघी आहे। MNV सिम नाले खे ॿिनि हंधनि ते घारा पवण सबब यूनियन काउंसिल टल्टी जा केतिरा ई ॻोठ पानी हेठि अची विया आहिनि। ख़बर ॾियूं पिया तव्हां खे मंछर ढंढ MNV ड्रेन जो पानी सबब दादू ऐं भानसेदाबाद शहर बुॾण जो ख़तरो बरक़रार आहे। मंछर जी बोर जो पानी तेज़ी से UC बंभा ऐं भानसेदाबाद शहर तरफ़ वधण लॻो आहे। बूबक, जाफराबाद, वाहड़, आराज़ी ऐं चन्ना में 10 खां 12 फुट पानी बीठी वियो आहे। इंतज़ामिया फाथल माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल न करे सघी आहे। MNV सिम नाले खे ॿिनि हंधनि ते घारा पवण सबब यूनियन काउंसिल टल्टी जा केतिरा ई ॻोठ पानी हेठि अची विया आहिनि। ख़बर ॾियूं पिया तव्हां खे मंछर ढंढ ऐं MNV ड्रेन के पानी सबब दादू ऐं भानसेदाबाद शहर बुॾण जो ख़तरो बरक़रार आहे। मंछर जी बोर जो पानी तेज़ी से UC बंभा ऐं भानसेदाबाद शहर तरफ़ वधण लॻो आहे। बूबक, जाफराबाद, वाहड़, आराज़ी ऐं चन्ना में 10 खां 12 फुट पानी बीठी वियो आहे। इंतज़ामिया फाथल माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल न करे सघी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। भानसेदाबाद में अकरम महमूद लाइन ते मौजूद है। अकरम, मंछर ढंढ ऐं MNV ड्रेन के पानी सबब दादू ऐं भानसेदाबाद शहर बुॾण जो ख़तरो बरक़रार है, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ही भानसेदाबाद ऐं जो ही समेत दादू बि हींअर जेको सो मुख़्तलिफ़ जगहनि तां जेको रूणियूं पयूं आहिनि ऐं एंडस लिंक कैनाल ऐं उन खां अलावा जेको सो हिन वक़्तु जेको टल्टीअ खां जेको एंडस लिंक कैनाल भॻो आहे उहो हिन वक़्तु पाणी जेको सो भानसेदाबाद शहर तरफ़ अची रहियो आहे ऐं हिन वक़्तु पोज़ीशन इहा आहे त जेको परियां एंडस लिंक कैनाल खां जेको पानी भॻो आहे उहो उत्तर तरफ़ दादू जे तरफ़ रवाना थियो आहे ऐं उन खां मां तव्हांखे इहो ॿुधाइणु चाहियां थो त ही जेको भानसेदाबाद शहर आहे उनखे रिंग बंदि ॾिनो पियो वञे ऐं इहा हालत ही त कुझु अॻुवान आहिनि उहे उनजी सरपरस्ती करे रहिया आहिनि पर पीपुल्स पार्टी या को चूंडियल नुमाइंदो उते सिर्फ़ सरदार सिकंदर खां सवाइ ॿियो को बि नज़र न आयो। पर हिते जेके डंपर वारा ऐं एक्सीवेटर वारा इहे दाऊं करे रहिया आहिनि त असांखे तेल ॾींदो त असां कमु कंदासीं न त इहो असां ईअं ई वेठा हूंदासीं। उन हवाले सां असांजी ॻाल्हि ॿोल हितां जे जेको रोशन बुरड़ो आहे SCP जो अॻवान उन सां बि थी आहे उहो बि इहे ई दाऊं पियो करे त हिन वक़्तु हुकूमत त नज़र कान थी अचे पर तेल जा पैसा बि रिंग बंदि भानसेदाबाद शहर खे बचाइण लाइ पर बचाईंदासीं। पर हिन वक़्तु रोशन बुरड़े इहो तासुर ॾिनो आहे त असां सभु कारकुन या जेके बि आहिनि पीपुल्स पार्टीअ सां गॾु कमु करण लाइ तयार आहियूं इन शर्त ते त असां ही भानसेदाबाद शहर खे बचायूं। जी अकरम, वॾी महिरबानी तफ़सील ॼाणण लाइ।